नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गडाब में GA सिंध तहरीक जे अॻवान सैयद आफ्ताब शाह ऐं सलीम सुमरे जस्त जे मेंबरशिप ऐं उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾियो आहे। गडाब प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सैयद आफ्ताब शाह चयो आहे त सेप्टेंबर 2019 खां जुलाई 2020 ताईं जेल में आज़ाद थियण खां पोइ ख़बर पई त जस्त सरबराह डॉक्टर सफदर सरकी ऐं MKM अॻवान इल्ताफ़ विच में मुलाक़ात थी आहे। उन मुलाक़ात खां आगाह को भी मरकज़ी अॻवान ऐं GA सिंध तहरीक जो को भी उहिदेदार न ई को कारकुन हुयो। इल्ताफ़ सां मुलाक़ात खे असीं कंहिं भी सूरत में सिंधी क़ौम जे मफ़ाद में नथा सम्झूं। असीं हिन प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए इल्ताफ़ हुसैन ऐं डॉक्टर सफदर सरकी जे विच में थींदड़ मुलाक़ात जी मज़म्मत कयूं था ऐं वाज़े कयूं था त इन मुलाक़ात में GA सिंध तहरीक जे कंहिं भी मरकज़ी अॻवान कंहिं भी डिवीज़नल या ज़िले जे ज़िम्मेदार खे आगाह न कयो वियो हुयो। इहा मुलाक़ात सिर्फ़ु हिकु फ़र्द जी मुलाक़ात हुई ऐं असीं सम्झूं था त इल्ताफ़ हुसैन जॾहिं सियासी यतीम थियो आहे त हींअर हू पाण खे क़ौम परस्त ऐं सिंध परस्त सॾराए सिंध जे पुरअमन सियासी माहौल खे सबूतार करण जी कोशिश कई पई वञे। मां ऐं मुंहिंजो साथी कराची डिवीज़न जो ऑर्गेनाइज़र सलीम सुमरो GA सिंध तहरीक जे उहिदे ऐं बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा पिया ॾियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।